छाकाणि त मुबारकूं हुजनि ऐं हीउ अहिड़ो कमु आहे ॿिनि धुरियुनि में ठाह कराइण जो ऐं वॾो इम्तिहान हुजे थो उन वक़्तु जॾहिं पाण में झेड़ींदड़ हाणे सोर्स ऑफ कन्फ्लिक्ट कहिड़ो बि हुजे यानी वजाए तनाज़ा पर झेड़ींदड़ ॿई नाले वारा शाइर फ़नकार आहिनि ऐं हीअ के आम माण्हू न आहिनि हिननि जो हिकिड़ो स्टेक आहे मुआशिरे में हिननि जो हिकिड़ो वॾो असरु रसूख़ आहे ऐं हीअ जेको लिखनि था जेको ॻाइनि था माण्हुनि खे ॿुधनि था पर जॾहिं इहे माण्हू पाण में आमो साम्हूं थींदा हिन जो अल्टीमेट नुक़सानु सॼी सिंध जे नौजवाननि खे हिननि जे फैन फॉलोइंग में जेके माण्हू आहिनि उन्हनि खे पहुचंदो ऐं उहे पाण खे इम्तिहान में विझंदा ऐं इहो ई सबबु हुयो जो असां सिंध जी दिलि कराची में अॻे ई धारियुनि सां जेको आहे मुआद अटकाए वेठा आहियूं असांजी तोपुनि जो रुख़ पंहिंजे सिंधियुनि जे दिफ़ा जे लाइ हिते धारियुनि आहे पर उन विच में जॾहिं अहिड़ा नाले वारा माण्हू सोच दानिश फ़हम रखंदड़ माण्हू जेके आहिनि पाण में इहे नंढी मामूली ॻाल्हियुनि ते तीर सिधा कनि हिक ॿिए ॾांहुं त इहो हर जेको साञावंद आहे जेको सिंध सां प्यारु करे थो हिननि सेलिब्रिटी सां प्यारु करे थो उहो सोचण ते मजबूर आहे त इहो अमल ग़लति आहे ऐं जीअं ई ॿिनि ॾींहंनि खां सॼी सिंध जा माण्हू मूंखे अप्रोच पिया कनि दोस्त जेके असांजा म्यूचुअल फ्रेंड्स आहिनि त हीअ वही धकड़ो साहब ऐं इरशाद जागीरानी साहब तोड़े ॿिया जेके दोस्त आहिनि इहे मूंसां गॾु फेसबुक ते बि आहिनि त इन्हनि जूं सॼियूं शयूं मूं ॾिठियूं ऐं जीअं ई सिंध जे नौजवाननि ख़ासि तौर ते जेके सिंध जी राजधानी कराची में कोरंगी मलीर चकराकोट सचलकोट इन शांति नगर सिंधी वसंदनि में बलोचकोट मंगोपीर हिते हिननि खे ॿुधनि था फॉलो कनि था उन्हनि जो वॾो ज़ोर हुयो साईं तव्हां को किरदारु अदा कयो त शायदि को पाण में ठा थिए ऐं मां हिन ॿिन्ही दोस्तनि खे सलाम थो पेश कयां जिन असांखे इज़त बख़्शी आहे जिन मान ॾिनो आहे ऐं जिन इन मोहबत वारे पैगाम खे जॾहिं असां खणी आयासीं त उनखे मान ॾींदे सभु शयूं जेके आहिनि ऑफ दी कैमरा जॾहिं लाइव न हुयासीं सौराब सूमरो ऐं अली गुलमला थोरी शैतानगिरी आराम पई कई जहिड़ो कराइण जी पर असां उनखे जेको आहे नाकाम कयोसीं ऐं माजिद समो जेको ऑलरेडी हिकिड़ो मीडिया में जिन बि उन सां दोस्तनि कमु कयो आदम बेज़ार शख़्सियत आहे सभिनी ख़बर आहे पर अॼु उहो बि तमामु घणो संदरा ॿधी वेठो हुयो उनखे बि रोकियोसीं हिकिड़ो रिंद साहब आहे ऐं रिंद साहब बि तमामु घणो जज़्बाती हुयो सभिनी दोस्तनि जे हिन जज़्बनि जी क़दुरु आहे ईअं ई वहीद साहब सां जेके दोस्त गॾु आहिनि बुल्लो साहब आहे या असांजा जेके दोस्त आहिनि हीअ दीनारी साहब आहे जंहिंजे मां वाईफाई थो हलां पियो सरकारी ख़र्च थो त ही उहे माण्हू आहिनि जेके मोहबतूं विखेरनि पिया ऐं इन तकलीफ़ खे पंहिंजी तकलीफ़ सम्झी मूंखे अप्रोच कयो ऐं ॿिन्ही दोस्तनि यानी हीअ तव्हां ॾिसो मंज़र ऐं गोपांग साहब जे अब्दुल गफ़ार गोपांग साहब जे हिन शाह इनायत शहीद विलेज में असां वेठा आहियूं घर ते त हिते वॾे अंग में ही दोस्त सभु बीठा आहिनि तव्हां ॾिसो त ही उहे कराची जा नौजवान आहिनि जेके हिन ख़ैर जे कम में असां सां गॾु बीठल आहिनि ऐं हिननि जो इहो ई हुयो त साईं हिननि सभिनी खे पाण में ख़ासि तौर ते जेको आहे वही धकड़े साहब खे इरशाद जागीरानी साहब खे जॾहिं मां इरशाद जो नालो थो खणा त बार बार मूंखे रांझाणी थो अचे शहीद ज़हन में त हीअ जागीरानी आहे हू रांझाणी आला साईं खे हयाती ॾे पर मां हिनखे हिन शाइरी वारे जहिड़े में शहीद थियणु न ॾींदुमि इहो तव्हां सां वाइदो आहे त इहो ई सबबु आहे हिननि जूं हयातियूं बचाइण हिननि जूं इज़तूं बचाइण हिननि जी फॉलोइंग खे बचाइण जे लाइ असां अॻिते वधा आहियूं ऐं हिननि दोस्तनि खे सलाम हुजे हीअ जेके बि दोस्त आहिनि असांजा सवें दोस्त इहे पहिरियों असां वियासीं सफ़ूरा ते साईं अलीशेर गबोल वटि जेको शाइर हुयो ऐं जंहिंजो इहो मसइलो थियो जेका वीडियो वायरल थी उनखे असां परिचायोसीं ऐं उतां असां वरी जेको आहे वही धकड़े साहब खे मेड़ कयोसीं त साईं असांखे ॾिसो सॼी सिंध खे ॾिसो ऐं हलो इरशाद जूनियर सीनियर आहे ग़लति आहे सही आहे सॼा हिसाब किताब छॾे असां सां गॾु हलो भाकुर पायूं त जंहिंखां पोइ वहीद धकड़े साहब अलीशेर साहब बुरड़े साहब सभिनी जेको आहे जेके बि दोस्त वेठा हुते हुन होटल ते उन्हनि असांखे मान ॾींदे असां सां गॾु आया ऐं हिते शाह इनायत शहीद विलेज में साईं गोपांग साहब जे घर ऐं उते वरी जेको आहे ऑलरेडी असांजो आदर भाव जेको आहे सिंध जे सोणे ऐं जेको ॾिसंदा आहियो तव्हां मुस्कुराईंदड़ चेहरो उन खां वधीक कावड़ रखंदड़ चेहरो बि आहे अॼु ऐं इमरान चांडो जेको सहूलियतकारी करे पियो हिन ठाह जी त ही मुंहिंजो कामेंट भाउ जेको तमामु घणो जंहिंजी महिनत आहे कराची में दोस्तनि खे कढाइण जी साईं वाहिद वधो साहब कोरंगी खां आयो आहे
साईं जलील आगरा साहब ऐं लियारी खां इहे उहे दोस्त आहिनि जिन खे माण्हू फॉलो कनि था, जिन खे माण्हू ॿुधनि था, जेके राज भाग वारा माण्हू आहिनि। त हाणे असां पहिरियां वहीद खे चवंदासीं त हिन ख़ुशी जे मौक़े ते को तकरारी ॻाल्हि न, प्यार मोहबत वारी ॻाल्हि करे तव्हां सभिनी जेके बि 2000 खां मथे माण्हू ॾिसो पिया उन्हनि खे मैसेज ॾे ऐं उन्हनि वसीले जेको बाद में ही वीडियो दोस्त ॾिसंदा उन्हनि खे ॿुधाए त शाइर नफ़ीस हसास ऐं तमामु हिकिड़ा मोतबर ऐं संजीदा माण्हू हूंदा आहिनि त ही जेको झेड़ो थियो या जेका बदमज़गी थी या जेका बि ॿिनि टिनि ॾींहंनि जी जंग थी उन ते अफ़सोस त हिन ॿिन्ही खे बि आहे, पर गॾोगॾु मुस्तक़बिल में जेके ॿिया न्यू कमर्स आहिनि इधर उहे पोइट हुजनि या सिंगर हुजनि उन्हनि जे लाइ कहिड़ो हिकु पैगाम ईंदा? कुछ असांजा दोस्त उनखे पिया ॻाल्हाइनि, कुझु उन जा दोस्त असांखे पिया ॻाल्हाइनि। मुश्ताक भाउ कल्ह असां कचहरी कई हिन मौज़ूअ ते, असां चवंदो सन तूं वॾो आहे जीअं तूं चवंदी पोइ कच्छाईअ वटि जानी न मुश्ताक सरकी साहिबु आयो, सॼी संगत समेत चई बाबा हलो, मां चयो बाबा मां सीनियर आहे, हू जूनियर आहे, चई बाबा तूं वॾो न थी वञे, ठीकु आहे बाबा असां हलूं था, भले हू वॾो क़बूल आहे तव्हांजी मेड़, असां साईं शाह जागीराणी साहिब वटि जेकॾहिं हुन असां ग़लती थी आहे त मदद था कयूं, जेकॾहिं हुन खां ग़लती थी आहे त उहो असां अच्छा हाणे हिते को अहिड़ो ख़ुशी जा 2-3 जुमला पहिरियों सरगम ठा थी वियो न हाणे सॼी सिंध ॾिसे थी, हाणे कंदो असां छॾींदासीं तव्हां सरगम चवंदव न त होॾे अलीगुल सौराब चवंदो फलाणो राग ॿुधायो ॼण पाण अच्छा ठीकु आहे ॿुधो खाने जो औलाद हुजे ॿुधो हाणे तव्हां ख़ुशी जे मौक़े ते इहो कोठो ॿोठो न लॻण कोठे तेरी मां बदनाम वारी कोठे ते चल 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 कोठे ते चढ़ंदे त कम थी वई जेठ में छा ख़बर हाणे ॿुधायो को अहिड़ो ॿी तो त वेही जे मूंसां ॻाल्हियूं कंदे मयारी तूं बि थींदे ॻाल्हि खे छॾे ॾे रुगो मां ॾोहारी नया ॾोहारी तूं बि थींदे इन ॻाल्हि खे छॾे ॾे वेही जे मूंसां ॻाल्हियूं कंदे मयारी तूं बि थींदे पीरियूं ॻाल्हाए पोइ ॻाए पोइ इहो ॿुधाए सिर्फ़ कहिड़ी आहे इमरान चांडियो तव्हां सिंधवासी सभु इहे शाहिदी ॾियो त शाइर माना केॾा पाण ते अचे थी त शाइरी बि पंहिंजे दिफ़ा जी था कनि, मौक़े परस्तियारी था शाइरी कनि था, शाइरी में ई वरी ॿी हिकिड़ी हरकत हुई जहिड़े करण जी। ठीकु आहे, त हाणे ओवर टू यू जेको आहे जागीराणी साहिबु अतमम नामी साहिब जो हिकिड़ो ख़ूबसूरत शेर आहे त सम्झूं था ज़िक्र तुंहिंजो इबादत ख़ुदा गवाह, जंहिंसां मिले थी रूह खे राहत ख़ुदा गवाह, कंहिंसां बि काइनात में कुल्फत नथा रखूं, मज़हब असांजो आहे मोहबत ख़ुदा गवाह। सिंफ कहिड़ी आहे चोसटू ॿुधाए हाणे जेकॾहिं कोई चवे तो तमामु घणी वॾी महिरबानी अदा मुश्ताक सरकी साहिबु ऐं ख़ासि तौर ते जेकी मूं सां हिते संगत गॾु आहे इमरान चांडियो साहिबु, ताला क़ाइम रिंद, सुराब सुंदरू, वली गुलमला, माजिद सुमो साहिबु ऐं जेकी बि मूं सां राब्तनि में आहिनि दोस्त मासूम मुस्तफ़ा कुंबर, अरबाब इब्राहिम रहमू, एडवोकेट अहमद नवाज़, 2-3 दोस्त ॿिया अब्दुल गफ़ार गोपांग साहिब जो मां नालो खणी चुका आहियां। हीअ जेके बि संगत हिते आया आहिनि, हीअ जेकी बि दोस्त वही तकिड़े साहिब जेके दोस्त तव्हां सां गॾु आहिनि इहे मुंहिंजा जेके नाला खणी वेंदी त तोसां गॾु अदा कंहिंजा सभु था इहे मां तव्हां ने मेड़ आंदा आहिनि, मां मेड़ सभु असांजा मुंहिंजा सिंध जा सभु दोस्त चाहींदड़ आहिनि, प्यार कंदा आहिनि। ॻाल्हि सिंफ सां निकिती हुई मोहबत ते ख़तम थी, सिंफ वाह वाह सो वही तकिड़ो साहिबु पीरी साहिब या साहब साहिब साहब चओ अदा मुल्तान करे या साहिब हल्दी अच्छा हाणे जेकर साहिब न चओ साहब चओ कहिड़ो ख़ुशी जे जेकॾहिं ईअं कंदो त मां वरी पुछा कंदोमांसि हाणे ख़ुशी जे मौक़े ते कहिड़ो गुनगुनाईंदे? ॻाल्हि इहा आहे त दर ते हाणो सदा लाइट दर ते दिलबर पहुता आहिनि ऐं सिंध जो हिकिड़ो हीरो सिंध जो दर्द रखंदड़, सिंध सां प्यार कंदड़, सिंध जा मसइला हल कराईंदड़
सो प्यारे दोस्त मुश्ताक सरकी के मान ॾींदे मां पंहिंजो जहिड़ो ख़तमु कयां थो पर ॻाल्हि इहा आहे त इन खां पहिरियां बि इलाही अप्रोच थी वॾा सरदार मीर पीर मूंखे फ़ोन करे चुका आहिनि पर हाणे वहीद साहिब ऐं तव्हां वरी वही साहिब साहब मुज़क्कर मुंस जो फ़र्क़ु कर शाह साहिब फरमायो आहे त साहिब तुंहिंजी साहिब ये जब ठीक साहब तुझी साहिब साहिब इरशाद वरी ये वरी सोशल मीडिया ते शाह क्लिप वायरल साहब थी वई माण्हू वरी सोचो शाह साहब ये भी जो जिहास हिते माना समझे तो ब्रेकन में शाह साहब असां सिंधन के दबे भी विया जेड़ा के पा जाए शाह साहब जो शेर पढ़ंदा हाणे तू गाना ॿुधा शाह साहब शेर पढ़ंदा आलम सब आबाद करी आलिम वाह चवंदा आहिनि। माशाल्लाह हालांकि आलिम चवंदा हाणे आहिनि, खुशी पर जे आलम मौके आहे। ते ख़ुशी जे मौके ते ख़ुशी जे मौके ते बस इहो आहे त हाणे ॻाल्हाइण कोई ॾे कोन थो हा सो तव्हां सभिनी जी वरी न महिरबानी हिकिड़ो को पंहिंजो गानो ख़ुशी जे मौके ख़ुशी जे मौके ते गानो ओ ॾाढियूं तो ते दिल में बगड़ हिकु तीर सां ॿ शिकार न कर तूं गानो आहे मुंहिंजो वठो जो पाण ओ केॾा कुल करार कई प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई ओ ॾाढियूं तो ते तवन दिल में बगड़ केॾा कुल करार कई प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई संगत के मान नींदे संगत दर ते कई आई आहे अचो लाइव भाको अचो साईं हेरे अचो हेरे कलाम कन में कंहिं चए त इहो चए अञा मूंखे हो कलाम नचो अथऊं अच्छा, भाग। घुमां पियो सरेआम मुंहिंजी रब इज़त कई आहे। भाकुर दा भाकुर दिल सां ए बरोज दिल सां न पाईंदो एसओपी असल में जंहिं मां भाकुर पाईंदो न पेट थो अचे असल में कोरोना हाणे भाई ड्यूट कयो हिते ड्यूट हिकिड़ो थो बींदा इहो पेट एसओपी में कम थो अचे परे करिया पो ओके अचो ड्यूट हिकिड़ो गडल दिल में बबड़ पायूं आहिनि केॾा कोल करार कई प्यार कई पोछो पिरीदार कई अदा हिकिड़ो बरोच भी बीठो आहे बरोच कयो इहो डेडिकेट कर मरा मेरा त मेरा मेरा मंड मुगिरा वो मेरा त मेरा मंड मुगिरा वो नूर कसम सुहरी कसम ध्यान में जरा मेरा त तुझो भी बरोच के हिकिड़ो मेरा त मेरा बलोची आहे ई सिंप कहिड़ी हुई ओ जानी जानी मर्शी मज़ेदार थ कुर्बानी वाह कुलु इश्चा तुथ मिठो इश्चा तुथ मैया फमहरबानी अर्दू करे हेनो अदा हे मुंहिंजो अर्द मोहम्मद डोमकी नंढेला जो मुंहिंजो दोस्त आहे प्यारो आहे ऐं सभिनी ख़बर आहे थी हाणे ॻाल्हि लाइव त नथो ॾेई सघां मजबूरी आहे हाणे बरोचकी में ठा ते तूं पंहिंजे कोई बरोचकी में ॻायो आहे बरोचकी में खुशी जी ॻाल्हि आहे मज़ा ऐं ख़ुशी आहे ठोंखे ए दुए दोस्तां थई इज़त खुदा एहतराम खुदा ऐं कुल वरी दर्द सूर तकलीफ़ हमा के शार दुख पहुंचो दा हमा विसार दो आप त भांकुर पाए वैस माशा मेहरबानी सोराब वालेकुम अवश्य सॼो क्रेडिट मुश्ताक सरकी ॾे रोगे सोराब अचो हेरे हेरे लाइव चलो अदा हिकिड़ो शेर असां त असीं फनकार माण्हू करे प्यार ॼाणूं न झगड़नि खां वाक़ुफ़ न तकरार ॼाणूं अॼु तमामु वॾी ख़ुशी जी जेकी ख़बर इहा आहे त मुश्ताक सरकी साहिबु आयो ऐं हिन ॿिन्ही दोस्तनि जो अॼु परचाव थी वियो हूअं बि परतल हुया पर जेको फेसबुक ते दुनिया ॾिसो था ॿिन्ही जा परस्तार यार ख़ुदा खे हेॾा ढिढ खणी निकिता तव्हांखे बलोचिस्तान यार मां हमें मैसेज आते हैं खतो मर्शी हमारा सिंध शहर दोनों मज़े शहर थ हमारा परचुदो शुदा मुबारकबाद शिया ए मई पाडो ही ना पाडो ज़िंदगी जी जीता हर हाल में जैसी को फनकार जियरो आखिरी ॾाढी ख़ुशी थी मकसूद काथे खंड थी आहे कोशिश हुई बस हाणे चाय जी पत्ती मां विच में अची आहियां पर्दे वारो पर्दे वारो साईं